أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا يا رب. الحمد لله على نعمائه الكاملة وآلائه الشاملة والصلاة والسلام على محمد المصطفى وآله المجتبى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وما أمروا إلا ليعبدوا الله مخلصين له الدين حنفاء ويقيموا الصلاة ويؤتوا الزكاة وذلك دين القيمة. जीअं तव्हां दोस्तनि असांजे प्यारे भाउ जे मौज़ूअ ते ऐं साईं महबूब साहब ऐं सॼी जमात खे सभिनी खां पहिरीं त असीं सलाम चऊं था। अला करूं त हिन महफ़िल खे कुझु दोस्तनि जूं ऐं ॿाहिरनि जूं महिनतूं आहिनि, जुहूदूं आहिनि, जो उन जो नतीजो आहे जो असां सभु हिन महफ़िल में गॾु आहियूं ऐं क़ाल अल्लाहु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवाज़ ऐं उन जो रसूल जो फ़रमान ऐं अलाह जे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधूं था। इन बाबरकत महफ़िल खां वधीक का ॿी बि महफ़िल न आहे जंहिंमें अलाह जी रहमत असांजे महफ़िल खे ढापे। ऐं साईं माशाअल्लाह तबारक ताला साईं महबूब साहिबनि, साईं अबू उमर साहिब साहिबनि ऐं तमामु जेकी जिते जी जमात माशाअल्लाह हिन प्रोग्राम खे कामयाबु कयो वेठी आहे ऐं सभिनी साथियुनि खे खपे त अञा बि हिन खे वधीक कामयाबु कनि। जेको माशाअल्लाह तबारक ताला हर कंहिं भाउ जी दिलि ख़ुशि थींदी आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसी करे। त मुंहिंजा दोस्तो, सभिनी खां पहिरीं असांखे जेको बि दुनिया जे अंदरि कमु करिणो आहे दीन इस्लाम जे बारे में, उन में हिकिड़ी शइ जी वॾी ज़रूरत हूंदी आहे। इन्नमल अअमालु बिन्नियात, सैयदना उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हु हिन हदीस जा रावी आहिनि त सभिनी खां पहिरीं असांखे पंहिंजी नीयतुनि खे दुरुस्त करिणो पवंदो। फमन कानत हिजरतुहु इला दुनिया युसीबुहा औ इमरातिन यनकहुहा फहिजरतुहु इला मा हाजर इलैह। जेकॾहिं हिन प्रोग्राम में अचण जो तव्हांजो मक़सदु इहो आहे त असां रब खे राज़ी कयूं, अलाह खे राज़ी कयूं ऐं असां पंहिंजी इस्लाह कयूं, यानी जेके बि असांजे अंदरि दीन जा अहकाम आहिनि, चाहे निमाज़ जो आहे तरीक़ो, रोज़ो आहे, ज़कात आहे, जेके बि दीन जा फ़रीज़ा आहिनि उन्हनि खे असीं रब्बुल इज़्ज़त जे लाइ ख़ासि कयूं। उन वक़्तु ई असांजी कामयाबी ऐं कामरानी थींदी। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह, तव्हांखे इन शइ जो हुकुम कयो वियो आहे तव्हां सिर्फ़ु रब जी इबादत कयो। वयुक़ीमुस्सलाह वयुअतुज़्ज़का वज़ालिक दीनुल क़य्यिम, तव्हां निमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो, इहो ई तव्हांजो सचो दीन आहे ऐं क़ाइम दाइम दीन आहे। सभिनी खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला असांखे हुकुम ॾेई रहियो आहे इख़लास जो, मुख़लिसीन लहुद्दीन। जेकॾहिं असांजे तौहीद में असीं मुख़लिस न आहियूं, शहादतैन में असीं मुख़लिस न आहियूं, जंहिं शइ जे करे असीं इस्लाम दायरे इस्लाम जे अंदरि दाख़िल थियूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी गूंज सां असीं इन नारे सां इस्लाम में दाख़िल थियूं था। जेकॾहिं इन में असीं मुख़लिस न आहियूं, तौहीद में असीं कचा आहियूं, असांजो नज़रियो इहो थी वियो त हीउ बि पुटु ॾिए थो, हीउ बि असांजूं हाजत रवाऊं करे थो, हा अल्लाह बि आहे, फलाणो पीर बि आहे, फलाणो बुज़ुर्ग बि आहे, रब सां गॾु ॿियनि खे असां शरीक कयो, त पोइ असांजी तौहीद ख़ालिस न थी ऐं असांजी शहादतैन में असीं मुख़लिस न थियासीं। अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर वल्लज़ीना कफ़रू औलियाउहुमुत ताग़ूत युख़रिजूनहुम मिनन नूर इलज़ ज़ुलुमात उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। अल्लाह उन्हनि इंसाननि जो दोस्त आहे जेके ईमान वारा आहिनि ऐं ईमान में मुख़लिस आहिनि। जेकॾहिं ईमान में मुख़लिस थियासूं, ईमान असांजो रब जे लाइ हूंदो, शहादतैन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नारो
इख़लास सां हूंदो, अल्लाह असांजो दोस्त थींदो। पोइ रब्बुल इज़्ज़त असांखे कहिड़ी शइ तरफ़ रहनुमाई कंदो, युख़रिजूनहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर। अल्लाह तबारक व तआला असांखे अंधेरनि वारे रस्तनि मां, गुमराही वारनि रस्तनि मां कढी करे जन्नत वारे रस्ते जी तरफ़ ऐं रोशनी वारी रस्ते तरफ़ रहनुमाई कंदो। वल्लज़ीन कफ़रू औलियाहुमुत ताग़ूत, उहे इंसान जिनके रब सां गॾु जिन रब सां गॾु रब खे शरीक कयो ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत में ॿियनि खे शरीक कयूं। छो जिते क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो नारो अची वियो, कंहिं बि शख़्स चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही फरमान आहे, उन जे अॻियां असां आए बाए शाए कयूं, ही बि सही आहे, हू बि सही आहे। कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतन तख़शौन कसादहा व मसाकिन तर्ज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूली। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हांजा पीउ, आबा अजदाद, तव्हांजा पुट, तव्हांजा कबीला, तव्हांजो घर वारा, व मसाकिन तर्ज़ौनहा, ऐं उहे घर जिन सां तव्हां मोहबत कयो था, अहब्ब इलैकुम व मसाकिन तर्ज़ौनहा, ऐं वॾियूं वॾियूं महलूं जिन जे तव्हां फ़िक्र में आहियो, अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूली। छा इहे सभु शयूं तव्हांखे रब्बुल इज़्ज़त खां वधीक प्यारियूं आहिनि? इन्हनि सभिनी शयुनि खां सभिनी खां वधि में वधि रब ऐं रब जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते असांखे सदक चवणो पवंदो ऐं उन ते ईमान आणणो पवंदो। चाहे वक़्त जो इमाम छो न हुजे, वक़्त जो दाता छो न हुजे, वक़्त जो फ़क़ीह छो न हुजे, असांखे जॾहिं बि जनाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अची वियो, असांखे सरे तस्लीम करणो पवंदो। पोइ ई असांजो शहादतनि ते ईमान थियो। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। जॾहिं असांजो शहादतनि ते ईमान थियो, पोइ असांखे अक़िमिस सलाह लिज़िक्री। अल्लाह चए थो, हे बंदा फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। जेकॾहिं वक़्त जूं दुनिया जूं मुसीबतूं तुंहिंजे मथां अचनि थियूं, वक़्त जूं रिस्क जी तुंहिंजे मथां तंगियूं अचनि थियूं, मसाइब अचनि था दुनिया जा, मूंखे यादि कर। फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। तूं पंहिंजे मथां रब जे नेमतुनि जो शुक्र कर ऐं उनखे यादि कर ऐं मुंहिंजो कुफ़्र न कर। अक़िमिस सलात लिज़िक्री। नमाज़ जो फ़लसफ़ो छा आहे? जॾहिं तोखे रब खे यादि करणो आहे, रब खे यादि करण जो तोखे जेकॾहिं सोचणो आहे त तूं नमाज़ जी पाबंद थी। छो? इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। तोखे उहा नमाज़ जेकी आहे सिधे रस्ते ते हलाईंदी, तोखे सही रस्ते ते हलाईंदी। जेकॾहिं नमाज़ में असीं मुख़लिस न आहियूं, रब जे दीन में मुख़लिस न आहियूं, असां नमाज़ पढ़ी मस्जिद मां निकितासूं, ॿियनि जे दरनि जा दरबारी थियासूं, ॿियनि जे दरनि सां घुरियासूं, यानी असां माना नमाज़ जी न सम्झी। छो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। रब जी तारीफ़ूं करे असीं सवाल छा था कयूं? इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। ए अल्लाह, असीं तुंहिंजी ही इबादत कयूं था ऐं तोखां ही मदद घुरूं था। पोइ असां जॾहिं नमाज़ पढ़ूं था, पोइ ॿियनि जे दरनि ते असां वियो, यानी असांजी असां नमाज़ पंहिंजे रब जे लाइ उन नमाज़ में मुख़लिस न आहियूं। असांखे नमाज़ पढ़णी आहे। कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला हुकुम करे थो त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त मुंहिंजी नमाज़ूं, मुंहिंजी कुर्बानियूं, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण रब्बुल आलमीन जे लाइ। पोइ ई असीं कामयाबु थींदासूं। पोइ ई असां नमाज़ जो फ़लसफ़ो सम्झो। जेकॾहिं असांजूं नमाज़ूं ख़ालिस न आहिनि अल्लाह जे लाइ, त असांजी उन नमाज़ जो को फ़ाइदो। वरी तव्हां ज़कात जे मौज़ू ते अचो या सख़ी कंहिं शख़्स खे वठी अचो, उन शख़्स नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मौजूदु आहे, वॾा ख़ज़ाना लुटायईं, वॾा दरबार ऐं वॾियूं ख़ैरातूं कयईं। रब जे साम्हूं पेश थींदो, या अल्लाह मूंखे जेको सो जहन्नम जे बाह खां बचा, जन्नत ॾेखार, मूं तुंहिंजे दरबार में ख़र्च कयो, हर शइ कई। मुंहिंजा दोस्तो, असांजो इहो सॼो सदक़ात, सॼो ख़ैरात, उन में असां मुख़लिस न आहियूं। अल्लाह कारण मुख़लिस इंसान, अल्लाह तबारक व तआला उन जे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, तव्हां सिधे हथ सां कंहिंखे ॾियो था त ॾाए हथ खे ख़बर न आहे। इहो तव्हांजो इख़लास वारो तरीक़ो। तव्हां कीअं ॾिठो कंहिं इंसान खे
मुहताज आहे, तव्हां उनजी मदद कई, अलाह ताला वटि उहो तव्हांजो अमल वॾो, चाहे थोरो छो न हुजे, चाहे रियालनि में छो न हुजे, चाहे उहो रुपयनि में छो न हुजे, पर उन अमल में तव्हांजो रिया न आहे, रब जे लाइ तव्हां उहो ख़ासि कयो आहे। हेॾा हू सखी जंहिं वाह वाह जे लाइ, जंहिं नाले जे लाइ पंहिंजूं मिल्कियतूं लुटाए छॾियूं, त मूंखे चवंदा यार साईं फलाणो वॾो मालदार आहे, वॾियूं ख़ैरातूं थो करे, उहे सभु जूं सभु ख़ैरातूं हुन जूं कंहिं बि कम जूं। त मुंहिंजा दोस्तो, असांखे खपे त असां हर शइ में मुख़लिस थियूं। जॾहिं असीं हज जे लाइ अचूं था, इहराम हिकिड़े तरह जो, चाहे उहो अरबी हुजे, अजमी हुजे, कारो हुजे, गोरो हुजे, कहिड़ी बि ज़बान सां तालुक़ रखंदो हुजे, उन खे लिबास हिकिड़ो आहे ऐं उन जी ज़बान ते कलमो बि हिकिड़ो हूंदो, त पोइ असांजो हज क़ाबिल क़बूल थींदो। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, ए अल्लाह असां हाज़िर आहियूं, लब्बैक ला शरीक लक लब्बैक, ए अल्लाह तोसां गॾु को बि शरीक न आहे। जेकॾहिं हज जो अमल असां लख लुटाए 10 लख रुपया करे हिते आयासीं, साईं उते पहुचंदा माण्हू वॾा हार पाराईंदा, साईं हाजी साहिबु आयो आहे, साईं दावतूं हिते हुते, हुनजो सिर्फ़ु फ़लसफ़ो इन सॼे पैसे खे लुटाइण जो इहो थियो त साईं हाजी साहिबु मुंहिंजो नाले जे अॻियां हाजी साहिबु लिखियो वञे ऐं मूंखे वॾो मुअज़्ज़ज़ चवनि। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं इन अमल में जेकॾहिं हुनजो इख़लास न आहे त उहो बि अमल क़ाबिल क़बूल न आहे। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इन्नल हम्द वन्निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। इहो जॾहिं असांजे ज़बान ते नारो हूंदो, रब खे ख़ासि मुख़लिस थी करे असां जेकॾहिं इहे शइ कंदासूं त पोइ असांजी कामयाबी कामरानी थींदी। इस्लाम जा अरकान, निमाज़, रोज़ो ॾिसो केॾो वॾो फरीज़ो आहे ऐं उनजो अजुर ॾिसो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजे बंदे जे लाइ 2 ख़ुशियूं आहिनि। हिकु ख़ुशी जेॾी महिल इफ़्तार जे वटि रोज़ो खोले थो, हुनजी ख़ुशी आहे। ॿी ख़ुशी जॾहिं हू रब सां मिलंदो, रब हुनखे पंहिंजे इन अमल जो पंहिंजे हथनि सां इनाम ॾींदो। छो? हीअ अहिड़ो अमल आहे जंहिंजो दुनिया जे साम्हूं इज़हार न आहे। 11 महीना असां खाधो पीतो खाऊं था, फल फ्रूट खाऊं था, हर शइ इस्तेमालु कयूं था, पर कमरो बंदि पियो आहे, केरु माण्हू कोन थो ॾिसे। ही ताल्लुक़ थी वियो इख़लास जो रब सां। केरु शख़्स असांजे विच में न आहे। पाणी पी सघूं था, फल फ्रूट खाई सघूं था, मानी खाई सघूं था, कहिड़ी शइ माने आहे बड़ा अल्लाह मथां रब्बुल इज़्ज़त असां ते ॾिसी करे। जॾहिं असां इन रोज़े में मुख़लिस थी वियासीं, रब्बुल इज़्ज़त फरमाए थो इन बंदे खां क़यामत जे ॾींहुं पाण इन खे इनाम। वरी जिहाद जो केॾो वॾो, केॾी वॾी फज़ीलत आहे। जेकॾहिं हिकु शख़्स इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन बिअमवालिहिम वअनफुसिहिम बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातलून फयक़्तुलून वयुक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फित्तौरात वल-इंजील वल-क़ुरआन वमन औफ़ा बिअहदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम। अल्लाह ताला तव्हां खां पंहिंजे नफ़्सनि खे ख़रीद कयो आहे। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन बिअन्न लहुमुल जन्नह। छाजे करे? अॻियां तव्हांजो सौदो थी रहियो आहे जन्नत जो। हाणे मोमिन जी, मुस्लमान जी हद थी वई, पंहिंजे नफ़्स खे रब जे दरबार में खणी करे पेश करे थो। बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातलून, वो रब जे राह में निकिरे थो, काफ़रनि खे जे लश्करनि में ख़तम करे थो, जिहाद करे थो, हुननि खे मारे थो। फयक़्तुलून वयुक़्तलून, जेकॾहिं हू शहीद थी वियो, जेकॾहिं हू फ़ौत थी वियो त हू शहीद आहे। ऐं जेकॾहिं हू ॿियनि खे क़त्ल करे थो, यानी हुनजी इहा कैफ़ियत आहे। सौदो कहिड़ो आहे? जन्नत जो। ऐं अल्लाह ताला चए थो फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम। हीअ त तिजारत तव्हां कई आहे। असां तिजारतुनि जे फ़िक्र में, दुनिया जे कमनि में एतिरा असीं मशगूल आहियूं जो असां एॾियूं वॾियूं तिजारतुनि खां असां परे। रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो सूरे नूर में, मुंहिंजा अहिड़ा बंदा आहिनि जिन खे कॾहिं पोइ अल्लाह जे ज़िक्र उन्हनि खे को बि कमु मसरूफ़ नथो करे सघे। हुन जो जेॾी महिल रब जो निमाज़ जो टाइम थियो या दीन जे अहकाम जी ॻाल्हि थी, सभिनी खां पहिरीं उन शइ खे बजा आणनि था, पोइ ॿी ॻाल्हि। त
त मुंहिंजा दोस्तो ही इंतिहाई अहम जिहाद जहिड़ो फरीज़ो जंहिंमें पंहिंजी जान खे हथेली ते खणी रब जे साम्हूं पेश करे थो। फस्तबशिरू बिबैइकुम अल्लज़ी बायअतुम, अल्लाह चए थो हे बंदा तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे, तो जेकी तिजारत कई आहे न इन जहिड़ी का तिजारत न, ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम। इहे ई इंसान कामयाब ऐं कामरान आहिनि। आख़िरी शइ पंहिंजी जान, अॼु असीं इन जान जे लाइ पंहिंजे औलाद जे लाइ यार औलाद जो मुस्तक़बिल ठही पए, फिलाणी जो मुस्तक़बिल ठही पए, हलाल हराम जी तमीज़ असां वटि कान्हे, दीन इस्लाम जे अहकाम जी परवाह न आहे, टेलीविज़न वठियो था ॾियूं, यार नंढड़ा आहिनि ॿार आहिनि, ॿियनि जे दरनि ते वेंदा परेशान थींदा, भला इहो घर में पिया धूड़ पाइनि। मतिलबु दीन इस्लाम जी असांखे परवाह न आहे। ही उहो शख़्स जेको पंहिंजी जान खे खणी करे रब जे दरबार में शहीद थिए थो, ऐं उहो शहीद जंहिंजे लाइ अल्लाह चए थो जन्नत जो बदिलो आहे, छो ही मुख़लिस आहे, पंहिंजे इन अमल में पंहिंजी जान जो सौदो करे रहियो आहे जन्नत सां। ऐं ॿियो उहो शख़्स जेको रब जे दरबार में शहीद थिए थो, हुनजी जान खां हू शहादत वारो यानी मर्तबो हू पंहिंजे जान खे नज़ारो करे थो, पर रब्बुल इज़्ज़त जे दरबार में जॾहिं हू पेश कयो वञे थो, या अल्लाह मूंखे जेको सो ॾिस त मूं जान जो तुंहिंजे दरबार में नज़रानो ॾिनो, हाणे मूंखे माफ़ कर। अल्लाह फरमाईंदो तूं कूड़ो आहे, तो सिर्फ़ पंहिंजे जान जो नज़रानो इन जे करे ॾिनो त दुनिया में मुंहिंजो नालो थिए, दुनिया में चवंदा यार फिलाणो त वॾो दिलेर हो, वॾो हुनजो मक़ाम आहे, वॾो मर्तबो आहे। ही जिहाद छा आहे? छत आहे, इस्लाम जी चोटी आहे। ऐं उन जो बि जेकॾहिं उन में बि असीं मुख़लिस न आहियूं, रब जे लाइ असां उन अमल खे बि इख़लास सां न कयो, त मुंहिंजा दोस्तो दीन इस्लाम जा अरकान ऐं उन खां पोइ छत जेकी आहे उहे सभु जूं सभु इन्हनि में जेकॾहिं असां मुख़लिस न आहियूं, असांजे दिलि जे अंदरि इख़लास न आहे, त पोइ ॿियनि अमलनि जो को बि जेकॾहिं असां बिलफ़र्ज़ कंहिं प्रोग्राम में वञूं था या कंहिं बि शइ जा कयूं था, उन में सभिनी खां पहिरीं असांखे रब्बुल इज़्ज़त जे लाइ उन अमल खे मुख़लिस करिणो पवंदो, त हीउ जेको बि असांजो नंढो वॾो अमल आहे अल्लाह जे दरबार में क़ाबिल थिए ऐं क़ाबिल क़बूल थिए, ऐं इन जे करे असांजो छुटकारो थिए। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे कि मूंखे ऐं तव्हांखे इन्हनि शयुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾिए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। इहा असांजा दोस्त अल्लाह बख़्श काका साहब जेकी इख़लास जे हवाले सां असांजे अॻियां किताब ऐं सुन्नत जी रोशनी में बयानु करे रहिया। अल्लाह खां दुआ आहे त असां सभिनी खे जेके बि अमाल सर अंजाम ॾियूं इख़लास सां अदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असांखे पंहिंजनि अमलनि में अल्लाह खां दुआ आहे त इख़लास नसीब फरमाए। थोरो अमल बि इख़लास सां अल्लाह वटि तमामु वॾो दर्जो थो रखे, और वॾा वॾा अमाल जिन में रिया हुजे अल्लाह पाक उन्हनि खे राई जीअं क़यामत जे ॾींहुं उॾारे ऐं बेवज़न करे छॾींदो। उनजे लाइ अमल जे अंदरि इख़लास इंतिहाई मतलूब आहे। अल्लाह पाक असां सभिनी खे चीज़ नसीब फरमाए, ऐं अल्लाह पाक शेखनि खे नसीब जज़ाए ख़ैर अता फरमाए जेकी असांजी हिन दावत ते तशरीफ़ वठी आया। अल्लाह खां दुआ आहे त उन्हनि जेको बयानु कयो आहे उन्हनि खे अल्लाह पाक कामिल अजर अता फरमाए, ऐं असां सामईन खे ख़ुलूस सां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं पंहिंजो अॻियो प्रोग्राम ठीक 15 ॾींहं इंशाअल्लाह ताला इन सेंटर में मुनक़िद थींदो। तव्हां सभिनी भेनरुनि असां शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां तशरीफ़ वठी आया आहियो। अल्लाह खां दुआ आहे, वरी बि ॿीहर दुआ आहे त अल्लाह पाक तव्हांजो हिते अचणु वेहणु ॿुधणु क़बूल मंज़ूर फरमाए, तव्हांखे अजर अज़ीम सां नवाज़े। ऐं अल्लाह खां ख़सूसी तौर ते इहा दुआ आहे त अॼु असांजो मुल्क पाकिस्तान जिन हालात खां गुज़री रहियो आहे, अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह पाक इन्हनि हालातनि मां उनखे कढी करे सुरख़ूर फरमाए। ऐं असां खां अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह पाक असांजे मुल्क में आईंदा जेका अचण वारी हुकूमत आहे उहा ख़ुदा खां डिॼण वारी हुकूमत हुजे ऐं किताब सुन्नत ते अमल करण वारी हुकूमत हुजे। ऐं आलम इस्लाम जे अंदरि जिते जिते असांजा मुस्लमान भाई मज़लूम आहिनि, मक़हूर आहिनि ऐं उन ते ज़ुल्म थी रहियो आहे, अल्लाह खां दुआ आहे त उन्हनि तां इहे तकलीफ़ूं हटाए, ऐं जेकी अल्लाह जी राह में फ़ी सबीलिल्लाह उन जी रज़ा जी ख़ातिर ख़ुलूस सां जिहाद कनि वेठा, अल्लाह खां दुआ आहे त उन्हनि जी सफ़नि में इताद फरमाए ऐं उन्हनि खे इंतिहाई वॾियूं वॾियूं कामयाबियूं नसीब फरमाए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमईन।